नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है अली असद भुरगड़ी कैमरामैन गुलाम अब्बास कुंभार सां गॾु। जी नाज़रीन, उमरकोट मक़तूल शराफत राजपूत के कातलनि जी गिरफ़्तारी लाइ उमरकोट प्रेस क्लब आॾो गुज़िरियल 7 ॾींहनि खां बुख हड़ताल जारी। रिपोर्ट अली असद भुरगड़ी मुताबिक़ बुख हड़ताल वारी कैंप ते PTI MNA लाल माली शिरकत कई। इन मौके ते PTI MNA लाल माली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 21 महीना गुज़रण बावजूद उमरकोट पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण बजाय निंड सुतल आहे। विच शहर में गोलियूं हणी कातिल आसानी सां फरार थी वियो, पर पुलिस हथ ते हथ रखी वेठी आहे। पुलिस चाहे त जवाबदार कलाकनि में गिरफ़्तार करे सघे थी, पर पुलिस जो कमु सिर्फ़ पैसो मेड़ण ऐं माल खाइण भथाखोरी करणु आहे। पुलिस जो कमु मंशात विकिरो करणु आहे। ऐं मुतालबो थो करियां शराफत राजपूत जो कातिल गिरफ़्तार करे शहर में अमन अमान बहाल कयो वञे। मौजूद आहियां हिन बुख हड़ताली कैंप ते उमरकोट जी शहरी पारां लगाई वई आहे। इहो शहीद शराफत राजपूत जे कातिल जी गिरफ़्तारी लाइ आहे। एॾो वॾो अरसो गुज़रण बावजूद आहे पुलिस जेका आहे उमरकोट जी इंतिज़ामिया जो विच शहर में गोलियूं हणी क़तल कयो वियो। मगर केतिरो हुजे हिकिड़ो मासूम तरीन हिकिड़ो इहो क़तल थियो हो, पर पुलिस इन खे गिरफ़्तार करण में उन वक़्त खां वठी कॾहिं को दिलचस्पी नाहे वरिती। अॼुकल्ह जदीद दौर आहे, पुलिस चाहे त कलाकनि में माण्हुनि खे गिरफ़्तार करे सघे थी। यकीनी तौर ते ॿिए खे सूबे में वञी सघे थो, ॿिए खे शहर में वञी सघे थो, पर छाकाणि जो पुलिस जो उन मामले में कोई इंट्रस्ट न आहे, उन में उन्हनि खे पैसा न आहिनि मिलणा, उन में उन्हनि खे करप्शन न आहे ॾियणी। इन करे हुननि जो उमरकोट जे शहरियुनि सां उमरकोट जे शहरियुनि खे सिंध हुकूमत हमेशह निधड़को सम्झियो आहे। तव्हां उमरकोट जो रेवेन्यू स्टाफ ॾिसो, तव्हां उमरकोट जी पुलिस ॾिसो, उहे माण्हू तव्हांखे भर्ती करे ॻोल्हे हाणे हिते लॻाईंदा आहिनि, जिनजो कमु सिर्फ़ु पैसो मिलणु आहे, करप्शन करणु आहे, माल खाइणु आहे। त टीए में उमरकोट हूंदो त उते हिकु वॾो चोर वेठो आहे, सॼो ॾींहुं माल खाइण में मंशात विकिरो करण में मुलविस आहिनि। उमरकोट जे शहरनि में खां क़तई तौर ते का बि दिलचस्पी नथा रखनि ऐं मुतालबो थो करियां त हिकिड़ो शहीद शराफत राजपूत जा कातिल फौरी तौर ते गिरफ़्तार कया वञे त उमरकोट में अमन अमान बहाल कयो वञे, पंहिंजो किरदारु अदा करे। ऐं सिंध हुकूमत ख़ासि तौर ते ऐं पीपुल्स पार्टी जी हुकूमत ऐं हितां जा अवामी नुमाइंदा जेके सिंध हुकूमत में आहिनि, उहे इंश्योर करे हिन ॻाल्हि ते उमरकोट में जेके बि अफ़सर मुक़ररु कनि या थियनि, उन्हनि जी का इंटीग्रिटी हुजे, उन्हनि जी का अहिड़ी अहलियत हुजे जंहिंमें उहे माहौल खे सिस्टम खे कंट्रोल में रखी सघनि ऐं उमरकोट जो अमन अमान बहाल कराए सघनि।